इंसान ऐं जानवर विच में दोस्तीअ जा तव्हां केतिरा ई मिसाल ॾिठा हूंदा, पर कंहिं जानवर ऐं इंसान जो पीउ पुट वांगुरु प्यार जो मिसाल अव्हां किथे न ॾिठो हूंदो। जी हा, असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं कोटड़ी वासी ॿेड़िया ते अब्दुल मजीद मल्लाह जी। अब्दुल मजीद जी सिंधु दरिया सां दोस्ती त ॼाए ॼम खां आहे, पर संदसि पीअण पखीअ सां दोस्तीअ खे 10 साल थिया आहिनि। कोटड़ीअ में दरियाह जी कंधीअ ते रहंदड़ अब्दुल मजीद मल्लाह जो गुज़र सफ़र त चाह ते आहे, पर उन जे दिलि जो गुज़र सफ़र पीअण पखीअ सां आहे। अब्दुल मजीद मल्लाह पीअण पखी सां मिलण जे हवाले सां ॿुधाए थो त 10 साल पहिरीं जंहिंजो पेट ख़ाली हो त हू दरियाह जे दुॿे मां मच्छी मारण लाइ ॼार विछाइण वञी रहियो हो। खेसि दरियाह जे पेट में परॾेही पीअण पखी ज़ख़्मी हालत में मिलियो। हू ॼार हणण बदिरां ज़ख़्मी पखीअ खे खणी घर हलियो आयो ऐं संदसि इलाजु करायो। इलाज मुआलजे बैदि जॾहिं पखी ठीकु थी वियो त हुनखे छॾे ॾिनो, पर मजाल आहे जो पखी हुन जे घर खां परे वञे। पोइ हुननि बि पखीअ खे पंहिंजे घर में भातीअ जी हैसियत ॾेई रहाए छॾियो ऐं संदसि नालो बबन रखी छॾियो। पखी बि खेनि पंहिंजे वॾनि वांगुरु ई प्यार जी मोट में प्यार ॾेई अहिड़ो त हिरी मिरी वियो, हाणे हू हिक ॿिए खां परे रहण जो सोचे बि नथा सघनि। अब्दुल मजीद मल्लाह ॿुधाए थो त हू जॾहिं बि मच्छी मारण लाइ ॿेकाहींदा आहिनि त पखी बि संदनि ॿेड़ीअ ते चढ़ी वेही रहंदो आहे। पोइ मच्छीअ जे शिकार खे भले खेनि केतिरा ई ॾींहं छो न लॻी वञनि, पर पीअण पखी साणनि गॾु ई हूंदो आहे। मच्छीअ जे शिकार मां हिकु हिसो ख़ुसूसी तौर ते बबन लाइ रखियो वेंदो आहे, छाकाणि जो बबन पखी मच्छी शौक़ सां खाईंदो आहे। अब्दुल मजीद मल्लाह मुताबिक़ जंहिं ॾींहुं बबन खे पाण सां गॾु न वठी वेंदा आहियूं त जेसिताईं हू वापसि न वरनि, दरियाह जी कंधीअ ते बीही ईअं इंतज़ारु कंदो आहे जीअं नंढड़े ॿार खे पंहिंजे वालिद तरफ़ां संदसि पसंदि जो रांदीको आणण जो इंतज़ारु हूंदो आहे। बबन पखी दरियाह जी कंधी तेसिताईं न छॾींदो आहे जेसिताईं मजीद मल्लाह जी ॿेड़ीअ जी कंधीअ ते न पहुचंदी आहे। ॿिए परे खां वापसि ईंदे ॾिसी बबन पर खोले वॾी ख़ुशीअ मां संदनि आजियां कंदो आहे। संदसि पर तेसिताईं बंदि न थींदा आहिनि जेसिताईं मजीद मल्लाह अची मथनि प्यार जा हथड़ा न घुमाईं। तोड़े जो मजीद मल्लाह बबन जी अकेलाई ख़तमु करण लाइ हिकु ॿियो पीअण पखी पालियो आहे, पर बबन जी लऊं त मुहाणे सां लॻी वई आहे, ॿिए कंहिं सां लऊं लाहिण जो सोचे बि नथो सघे। खेसि 2 पुटनि जो औलाद आहे, पर बबन खेसि 2 पुटनि खां वधीक प्यारो आहे। हाणे त संदसि घर जा भाती बि बबन खां सवाइ घर खे गुस्सो गुस्सो सम्झंदा आहिनि। बबन ॿुधाए थो त हिकु ॾींहुं मच्छीअ जे शिकार दौरान बबन जुदा थी वियो ऐं घणी ॻोल्हा बावजूद हथु न आयो त इंतिहाई परेशानी ऐं मायूसी जे आलम में हू जॾहिं घर वापसि आया त बबन खां उन अॻ में ई घर में मौजूदु हो। अब्दुल मजीद मल्लाह बबन ऐं संदसि साथी पखीअ जे दरियाह जे पेट अंदरि शादी कराए खेनि आज़ादु करण जो ख़्वाहिशमंद आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त बबन शादीअ खां मजीद मल्लाह खे छॾे पंहिंजी आज़ादु ज़िंदगी गुज़ारणु पसंदि करे थो या मुहाणे जे घर में ई पंहिंजी नई ज़िंदगी जी शुरूआति करे थो।